त ख़ुदा जी साईं चवंदो त रोज़ो निमाज़ ई पिणु चङो कमु पर उहो की ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे उहो मक़सदु हुयो त ख़ुदा जी ख़ल्क़ जी ख़िदमत करणु उन्हनि खे सिधे ते रस्ते ते हलाइणु ऐं पंहिंजे धरती जी मालिकी ऐं वारसी करे सिंध खे उहो तारीख़ी मुक़ाम ॾियारणु जेको हज़ारे सालनि खां वठी सिंध माणींदी रही आहे। तव्हां उन्हनि सां गॾु हूंदा हुयो? बिल्कुलु। ऐं मुंहिंजो सुवाल इहो आहे त तव्हां उन्हनि जे अंदरि मतिलबु सियासत ऐं सकाफ़त उन जे हवाले सां तव्हां छा उन्हनि मां जेको आहे सिखिया वरिती? साईं मां त छड़ो सिखियासीं हुननि जी जेका महिमान नवाज़ी हूंदी हुई, असीं सॼी सिंध खां अलाए काथूं कई कारकुन असांजा ईंदा हुया, सभ खां पहिरियां त मुंहिंजे ताम जो इंतज़ाम कंदो, पुछंदो, पाण वेही खाराईंदो गॾु जेको आहे सो बाबा मास्तर हीअ शइ खुटल आहे, भाॼी कोन्हे का, सब्जी कोन्हे, दाल कोन्हे, अंब कोन्हनि, फलाणी शइ खणी आ। मतिलबु महिमान खे अहिड़ो खाराईंदो, हुनखे ड्रॉ कराए वरी कचहरी साईं कंदो सिंध जी सॼी तारीख़, सॼी सकाफ़त ते ऐं सिंध जे मौजूदा सूरत हाल ते त सिंध हिन ग़ुलामी जे दौर मां कीअं निकिरी सघे थी उन मुतलिक़ वरी साईं वरी उनजे सुम्हण जा इंतज़ाम कंदो। जेकॾहिं इलाही काफ़ी तइदाद में नौजवान हूंदा त पोइ सॼे सन शहर जूं जेके उताकूं हूंदियूं उहे ॼण साईं चवंदो बाबा उते उते मिसाल किथे 5, किथे 10, किथे 15, किथे 20 माण्हू उते उनखे सुम्हारे वरी साईं पुछंदो त बाबा कंहिंखे तकलीफ़ त न रही जेको आहे सो या तव्हांखे चांहि सुबुह जो मिली या तव्हांखे बिस्तरा कीअं हुया, साफ़ सुथरा हुया या कीअं, मतिलबु एतिरे ताईं जो साईं वरी राति जो ॿी 2-3 बजे जेके उताक में 20, 15, 50 माण्हू सुतल हूंदा उन्हनि जूं अची सवड़ियूं या रिलियूं बि पाण साईं अची ठाहींदो त मथां सर्दी हुजे, मथां कंहिंजी रिली लही वई जे कंहिंखे सीउ लॻे या कंहिंखे जेको आहे तकलीफ़ हुजे या कंहिंखे खाधो मिलियो या न मिलियो, एतिरे हवाले सां बि साईं मतिलबु संभाल हिकिड़ी पंहिंजे महिमान जो जेको आदरभाव थींदो आहे, इज़त थींदी आहे त सिंध जूं हिकिड़ियूं रवायतूं रहियूं आहिनि त सिंधी माण्हू त जेकॾहिं पंहिंजे तॾे ते को महिमान अची वेंदो आहे त घर में जेकॾहिं खाइण जे लाइ न हूंदो आहे उधर ते वठी बि माण्हू पंहिंजे महिमान जी ज़रूरत पूरी कंदो आहे, मानी खाराइण, हुनखे रहण जी ख़िदमत चाकरी करणु। त इन हवाले सां साईं GM साहिब ॼण सिंध जी सकाफ़त जो ॼण उहिञाण हुयो जेको आहे। असां वेंदा हुआसीं पोइ राति जो उतां करे चवंदो हुआ तव्हां का क़ौमी कारकुन थका टुटा आया हो, तव्हां फ्रेश थियो त तव्हांखे अॼु मां राग ॿुधाईंदुसि। पोइ साईं वरी सन जा फनकार घुराए विहारे पोइ असांखे राग ॿुधाईंदो हो जेको आहे सो। ॿिया साईं जा हूंदा हिकिड़ो आरब ऐं 2-3 ॿिया हूंदा, उहे वरी ईअं चर्चा कंदा हुया जेको आहे सो, टोटका या भोग ठकाव या ख़बरूं चारूं या मिसाल अहिड़ियूं ॻाल्हियूं जिते माण्हू वधीक ऐं असां बि बिल्कुलु रखूं पिया जो सिंध जी उहे जेके रवायतूं असांजूं त तक़रीबन हली वियूं आहिनि, जेके पुराणियूं सिंध जे अंदरि ओताकनि ते कचहरियूं थींदियूं, ॾोर बेत हलंदा, गुजारतूं हलंदियूं हुयूं, साईं माण्हू ईअं टोटका पेश कंदा, खिल भोग कंदा, अहिड़ी तरह साईं सॼे सन जा 4-5 हिकिड़ी साईं जी राति रोज़ाना कचहरी जा